सिंध ऑनलाइन स्कूल में तव्हांखे भलीकार प्यारा ॿारो। अॼु असां पढ़ंदासीं हिस्ट्री ऑफ क्लासिफिकेशन यानी दर्जाबंदी जी तारीख़। हिस्ट्री ऑफ क्लासिफिकेशन दर्जाबंदीअ जी तारीख़। हिस्ट्री ऑफ क्लासिफिकेशन में असां वटि ग्रीक फिलासफर एरिस्टोटल जो नालो नुमाया आहे। सब खां पहिरीं एरिस्टोटल हिकिड़ो कॉन्सेप्ट ॾिनो जंहिंखे असां चऊं था टू की कॉन्सेप्ट, जंहिंमें असां क्लासिफिकेशन कंदा आहियूं, दर्जाबंदी कंदा आहियूं ॿिनि वेज़ सां। हिकिड़ो बाय नेम, ॿियो बाय टाइप। लिविंग ऑर्गेनिजम्स जानदार खे सभ खां पहिरीं एरिस्टोटल क्लासिफाई करणु शुरू कयो हो ऐं एरिस्टोटल खे पिणु फादर ऑफ साइंस चयो वञे थो। फादर ऑफ साइंस। उन खां पोइ इन खां अलावा हिन हिकिड़ो बुक बि लिखियो। हूं त काफ़ी सारा जा किताब आहिनि, पर हिस्टोरिया एनिमलिया हिन हिकिड़ो किताबु लिखियो जंहिंमें हिन मुख़्तलिफ़ शयूं ॼाणायूं जानवरनि जे बारे में। मिसाल जे तौर ते जानवर मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा आहिनि। हिकिड़ा पाणी में रहंदड़, ॿिया ख़ुश्की ते रहंदड़। हिकिड़ा जानवर रत वारा, ब्लड वारा, ऐं ॿिया विदाउट ब्लड वारा, बग़ैर रत वारा। काफ़ी सारा कैरेक्टरिस्टिक्स, घण रुखी शयूं जानवरनि जे बारे में हिननि पिणु किताब में लिखियूं। इन सां गॾोगॾु असां वटि ॿियो हिकिड़ो अरब ज़ोलॉजिस्ट अचे थो पियो, जंहिंजो नालो आहे अबू उस्मान उमर अल जाहिज़। असां वटि अरब ज़ूलॉजिस्ट आहे। इन खां पोइ इन पिणु किताबु लिखियो हैवानात ते किताबु लिखियो। यानी असांखे ख़बर आहे हैवान असां कंहिंखे था चऊं, जानवर खे चऊं था। एनिमल्स खे असां हैवान पिणु चवंदा आहियूं। उन में मुख़्तलिफ़ हिन कैरेक्टरिस्टिक्स शो कराया, मुख़्तलिफ़ शयूं शो करायूं जानवरनि जे बारे में। जहिड़ो की हिन जानवरनि खे कुठो स्लाटर कयो, उन में ॾिठो त जानवरनि में केतिरा बचा थियनि था अंदरि पेट में। जेके प्रेग्नेंट जानवर आहिनि उन्हनि में केतिरा बचा थियनि था, ऐं उन्हनि जी लोकेशन कहिड़ी आहे, कहिड़ा बचा कहिड़े जाइ ते थियनि था। ऐं इन खां अलावा हिन जानवरनि जा कैरेक्टरिस्टिक्स शयूं ऐं उन्हनि जानवरनि जे बारे में जेको आहे सो डिज़ीज़िस उन्हनि जूं यानी बीमारियूं, ऐं उन्हनि जानवरनि जे बीमारियुनि जो ट्रीटमेंट यानी इलाज पिणु ॾसियो। हीउ हिकु तारीख़ी पस मंज़र हुयो जंहिंमें मुख़्तलिफ़ साइंटिस्ट जेको आहे सो कॉन्ट्रीब्यूट कयो, उन्हनि हिसो वरितो। इन सां गॾोगॾु करंटली मौजूदा दौर में असां चऊं था त असां वटि क्लासिफिकेशन या टैक्सोनॉमी जो जेको फादर कंसीडर कयो थो वञे उहो आहे कैरोलस लीनियस। Carolus Linnaeus, father of taxonomy.
इन खे मौजूदा दौर में टैक्सानॉमी क्लासिफिकेशन जो उबो चयो थो वञे, छाकाणि त हिन बायनॉमियल नॉमेनक्लेचर ॾिनो, उहो अॻिते हली पाण पढ़ंदासीं। उन में असां जानवरनि खे या जेको असां पोयां पढ़ी पिया आहियूं नाला ॾिनासीं, इंसान जो नालो जेको ॾिनोसीं होमोसेपियन, इहो नालो पिणु इन ई साइंस जी तजवीज़ जे मुताबिक़ ॾिनो वियो आहे। त ही असांजी हिकिड़ी नंढी तारीख़ क्लासिफिकेशन दर्जाबंदी जे पस मंज़र में। प्यारा ॿारो, हाणे असां हलूं था ईंदड़ किंगडम्स जे तरफ़। त किंगडम्स कहिड़े तरीक़े सां क्लासिफिकेशन जे पस मंज़र में डिस्ट्रीब्यूटेड थियल आहिनि, ठाहिया विया आहिनि, डिवाइड थियल विया आहिनि।